नासरीन पीपी अगवान ऐं अगूणी एमएनए सैयदा नफीस शाह रानीपुर पीरन जे हवेली में बेदर्दी सां क़त्ल थियल। न्याणी फातिमा फड़ो जे घोट अली मोहम्मद फड़ो तॾे ते पहुची मक़तूल नीगरे जे वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नफीसा शाह चयो त फातिमा फड़ो वारो वाक़ियो इंतिहाई ॾुखाईंदड़ आहे। वाक़े में मुलवस मड़नी जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जेतिरी मज़हमत असां कयूं इन वाक़े ते जेको सभिनी वीडियो ते ॾिठो आहे उहो कमु आहे। ऐं इन मौक़े ते मां जेके ख़ानदान वारा आहिनि बिलख़ुसूस उन्हनि जा पेरेंट्स, उन्हनि जी मदर फातिमा जी, उन जो वालिद, उन्हनि जूं भेनरूं ऐं ॻोठ वासियुनि सां हमदर्दी जो बि इज़हार करणु आई आहियां। अची को हमदर्दी जो कंदा पर उहो मुतबादिल न आहे। जेको हिननि खे लीगल असिस्टेंस खपे ऐं अॻिते जे लाइ अगरि उन्हनि खे प्रोटेक्शन खपे ऐं फैमिली खे रिहेबिलिट, हीअ तमामु वॾी ट्रेजिडी थी आहे न, त उन जे लाइ हिकिड़ी लंबी रिहेबिलिटेशन प्रोसेस बि ऐं हर एंगल सां हुकूमत उन में काउंसलिंग बि, मां त इहो चवंदसि कि सिंध हुकूमत हिते पंहिंजा काउंसलर्स बि मोकिले। असां पाण बि जेका असांजी सियासी टीम आहे असां पाण बि सिंध हुकूमत सां ऐं वफ़ाक़ में बि केयरटेकर उन्हनि जो बि फ़र्ज़ु ठहे थो, छो करे हीउ हिकिड़ो जीअं मां चयमि त हीउ पूरे माशरे जे ख़िलाफ़ु ज़ुल्म थियो आहे। ऐं इन जे करे वफ़ाक़ खे बि असां इहो न चऊं त छो करे सिंध में वाक़ियो थियो आहे त वफ़ाक़ हेॾे मुंहुं ई न करे। वफ़ाक़ जेको आहे उन जो बि फ़र्ज़ु थो थिए त उन्हनि वटि जेको बि इंफ्रास्ट्रक्चर आहे सपोर्ट जे लाइ, न्याणियुनि जी सपोर्ट जे लाइ, इन ख़ानदान जी सपोर्ट जे लाइ उहो बि पंहिंजो किरदारु अदा कनि। इंशाअल्लाह तव्हां जेके मीडिया आहियो न, तव्हांजो तमामु वॾो किरदारु आहे कि जेको जंहिं ऐलान कयो आहे, अॼु अगरि मां ऐलान को करे थी वञा मां नथी उहो पूरो कयां कि तव्हांखे मुंहिंजे पोयों लॻणो आहे। ईअं ई अगरि कोई बि हिते वज़ीर आयो आहे, मनसब वारो आयो आहे ऐं का उन्हनि चई आहे त असां हीअ सपोर्ट कंदासीं त उहो मीडिया जो कमु आहे त उनखे फॉलोअप करे, असां बि फॉलोअप कंदासीं। मां इहो प्रॉमिस थी कयां पंहिंजी तरफ़ां त मां ख़त लिखंदमि ऐं तव्हांखे उन जो मां कॉपी ॾींदमि त हिननि खे फाइनेंशियल प्लस काउंसलिंग ऐं रिहेबिलिटेशन हिन ख़ानदान जे हवाले सां ऐं लीगल असिस्टेंस